रिलेवेंस अॼु बि रखे थो। भिटाई जा जेकॾहिं बैत अॼु बि उहे रिलेवेंस जेके रखनि था उहे बि जदीद में अची था वञनि। हमअसर अदब जेको तव्हांजे रिलेवेंस जेको तालुक़ु पैदा करे थो तव्हांजे समाज में तव्हांजे पढ़ंदड़ वटि, उहो जदीद अदब आहे। उहो भले असांखे मोहन जे दड़े मां मिलियल 2 अखर मिलनि जेके अॼु बि असां सां रिलेवेंस रखंदड़ आहिनि, उहे बि जदीद आहिनि। सॼे यूरोप जे तव्हां अदब खे ॾिसो, उनखे उहे ईअं जदीद अदब खे इंटरप्रेट कंदा आहिनि। समाज अदब, हाणे इहो हिकिड़ो अजीब ऐं वॾो बहस आहे, छा अदब समाज लाइ हूंदो आहे या समाज मां अदब ईंदो आहे। रिफ्लेक्शन्स ॿिन्ही जो हिक ॿिए जूं ज़रूरु हूंदियूं आहिनि, पर अदब हिकु अलॻि दुनिया बि आहे, हिकु अलॻि काइनात बि आहे, अलॻि उनजो हिकिड़ो समाज बि हूंदो आहे। जेको लेखक पंहिंजी दुनिया में मौजूदु हुजी पंहिंजी दुनिया क़ाइमु कंदो आहे, पंहिंजो समाज क़ाइमु कंदो आहे। उहो जॾहिं पढ़ंदड़ ताईं पहुचंदो आहे, पढ़ंदड़ उन मां असरु वठंदो आहे। जेकॾहिं राइटर पढ़ंदड़ मां ऐं समाज मां असरु वठणु शुरू कंदो त अॼु जे दौर में उनखे चइबो आहे त राइटर दबाव जो शिकार आहे। जीअं असां वटि हिकिड़े दौर में कॉम्परस्ती जे दबाव हेठि अदब सरजो पियो वियो। असां वटि इनकलाबी जेके धारा हुई, जंहिंखे असां रोशन ख़्याली जी जेको प्रॉपर लफ़्ज़ आहे, छो जो जेको तरक़ी पसंदि उहा हिकिड़ी अहिड़ी छटी हुई जंहिं जदीद अदब जे मुख़्तलिफ़ लाड़नि ऐं धाराउनि खे सम्झण में असांखे रुकावट विधी। छो त हिकिड़ो मार्क्स थ्योरी खां सजाद ज़हीरी ते आणे हिकिड़ो मड़े छॾियो, पर सिंधी अदीबनि इहो बहितर कयो त उनखे रोशन ख़्याली जे धारा में खणी विया ऐं उर्दू वारनि ईअं न कयो, जंहिंजो नतीजो उर्दू वारनि खे यकीनन महसूसु थी रहियो हूंदो हाणे ख़ासि तौर ते उनजे नावेल ऐं कहाणीअ में। त समाज सां जेको तालुक़ु अदब जो आहे उहो बुनियादी तौर ते इहो आहे त जेको अदब अचे उहो समाज ते असरु छॾे। जेको अदब में मौजूदु हूंदो आहे उहो उनजी समाज ई हूंदो आहे, उहो उनजो अंदरि ई हूंदो आहे, सभु कुझु हूंदो आहे। हाणे जेको पाण नावेल ते अदी त ज़बरदस्त ॻाल्हायो ज़ाहिर आहे, कहाणी जे उन दौर जी नुमाइंदा कहाणीकार आहिनि जंहिं हिकु पूरी को बि कहाणी लिखंदड़ ऐं उन्हनि ते असरु विझंदड़ जेके बि कहाणीकार ऐं कहाणीकाराऊं आहिनि, उन्हनि जो असरु मौजूदु आहे। अञा नावेल खे असां ॾिसूं था त सिंधी नावेल विरहाङे खां पोइ 2 अलॻि हिसनि में थी वियो। जेको सुठो नावेल लिखे पियो, जेको असांजो जंहिंखे मज़हबी तौर ते असां हिंदू चऊं पर सिंधी हो, सिंधी अदीब हो, उहो हिंदुस्तान हलियो वियो। जेको असां हिते रहिजी वियो, मोहम्मद उस्मान रिप्लाई साहिबु, उस्मान अला बख्श टालपुर साहिबु, मोहम्मद हुसैन साहिबु, उन्हनि छा कयो, उहो जेको अदब हुयो उहो उन इस्लामी सरशारी में ॿुॾल हो, जंहिं सां असांखे रुॻो अहिड़े क़िस्म जा नावेल पढ़जण लाइ मिलिया। उस्मान रिप्लाई साहिब जा 40 नावेल उनजा, या उन ई धारा में ॿियनि में, या अला बख्श टालपुर थोरो सिंधी जेको लोक अदब जो रोमांस आंदो उन में, परदेसी जो प्यार, परदेसी पखियाड़ा, अहिड़े क़िस्म जो हाणे थोरो लोक टच सां थोरो धार करण जी कोशिशि कई। पर हू जेको असांजो डोमिनेट फैक्टर हुयो इस्लामी, ख़ासि तौर ते जमायत इस्लामी वारी जेके असर वारो हुयो, जंहिंजे लाइ साईं जा जेके नावेल हुआ मस्जिदनि में बि उन्हनि में ख़ुतबे तौरु कढी उन्हनि जा टुकड़ा पढ़ाया वेंदा हुआ, मौलवी पढ़ंदा हुआ। उन्हनि जो रीडर जेको उहो मुख़्तलिफ़ हुयो, उहो टुड़णु त ॾाढो ॾुखियो हो। जेको हिंदुस्तान में सिंधी नावेल पियो, उन सां वरी ॿियो अलमियो अची वियो त उहो नास्टेल्जिया में फासी पियो। जेको तव्हां शुरू वारो तव्हांजो नावेल 60 ताईं ॾिसंदा, उहो नास्टेल्जिया में आहे, समूरो पंहिंजी धरती खां जुदा थी वञण वारी नास्टेल्जिया में फाथल हो। जेको असां ॿियो हिसो जॾहिं सिंधी नावेल जो आयो, असांजो सिंध जो जेको 70 वारे ॾहाके खां शुरू थिए थो, बुनियादी तौर ते उन नए नावेल जी पीढ़ विझंदड़ 2 हुआ। हिकु हलीम बिरोही जो ओड़ा, ॿियो माणिक जा नावेल। सिराज साहिब वारा उन ई सिलसिले जी कंटिन्यूटी हुआ, जेकी कौमपरस्ती ऐं इनकलाबी जेकी धारा हुई उन खे हिकिड़ी सियासी रम्ज़ खे अॻिते वधाइण जो सबबु ज़रूरु बणिया। नावेल जी निटिंग कयूं, नावेल जा जेके अंसर जेके जदीद नावेल जा सम्झा वेंदा आहिनि उहे उन्हनि में ज़रूरु आंदा, पर जेको नावेल ऐं अदब जो जेको पाण ॻाल्हि था कयूं, अदब में असांखे हीउ नालो थो मिले, माणिक ऐं हलीम बिरोही जो ओढ़ा हो नावेल, जन इंसानी नफ़्सियात, जिनसी नफ़्सियात ऐं उनखां सवाइ जेकी ही काइनात आहे उनजो सरियलिस्टिक पासो, उनजो मैजिकल पासो, उहो असांजे साम्हूं आणण में कामयाबु हुया। त हीउ जेको सिंधी नावेल जो पोइ उहो सफ़र शुरू थियो, पोइ उन में वरी असांजे विच में जेको साॻियो जॾहिं हीउ सिंध अंदरि फसादनि वारो मामिलो पैदा थियो, उन वरी टिल्ट विधो, जेको मार्शल लॉ वारे दौर में बि अची वियो। उन ई दौरान पोइ असां ॿ असांजा जेके आहिनि मौज़ू बणिजी विया। हिकिड़ो रोमांस जंहिं ते डोमिनेट थियो वञी तारिक आलम वारो स्टाइल,
ऐं उनखां पोइ वरी डोमिनेट थियो सिराज साहब वारो पढ़ाॾो सोई सॾ वारे इन सिलसिले जा जेके बि या ग़ुलाम नबी मुग़ल साहब वारा इहे नॉवेल थी विया ऐं उहो ई असांखे वरी कहाणी ते उनजो नज़र आयो इफेक्ट जेको जज़्बातीपणो बि अची वियो सभु कुझु उन में तमामु घणो अची वियो त उन जी जेके 80 ऐं 90 वारो उन ॾहाके खे असां नाविल जे जेकी सिंधी नाविल जी इर्तिका वारो जेको सफ़रु आहे उहो ॾाढो कंफ्यूज़िंग बि हुयो ऐं हिकिड़े हद ताईं उनजो हिकिड़ो जेको पासो उहो चिटो बि हुयो पाण हाणे जॾहिं अॼु कंटेम्परेरी नाविल ते अचूं त हाणे जेको नाविल लिखिजे पियो या हाणे जेकी सिंधी कहाणी लिखिजे पई जंहिंजो अदीबी ज़िक्र करे पई उहा ॾाढी मुख़्तलिफ़ आहे उहा माना हिकिड़ी ॾाढी तमामु ख़ुशाइंद ॻाल्हि आहे तव्हांखे अंदाज़ो थींदो जेको असांजो हिंदुस्तान में इंग्लैंड में छो त इंग्लैंड में बि सिंधी नाविल राज ॾे राज उते बि लिखिया हांगकांग में सिंधी रहंदड़नि मलेशिया में सिंधी जो मां उनखे सिंधी नाविल सॼी दुनिया में लिखिजंदड़ सिंधी नाविल ॾिसूं था जेको अॼु जो हिते सिंध में वेठल नौजवान आहे उन नाविल जे मौज़ूअनि में थोरी तब्दीली आंदी आहे ऐं कहाणी में बि आंदी आहे हाणे कहाणी में मिसाल असां वटि ज़राब हैदर ऐं तारिक कुरैशी ज़बरदस्त उनमें हिकिड़ी तब्दीली कहाणी जे मौज़ूअनि में बि आंदी आहे कहाणी जी निटिंग में बि आंदी आहे ऐं उनजी एप्रोच में बि आंदी आहे ईअं नाविल में बि असांखे जेको आहे काफ़ी जेके नवां जेके दोस्त आहिनि लिखंदड़ उन्हनि जे मौज़ूअनि में बदिलाव आंदो आहे रसूल मेमण हिकिड़ो वॾो जॉइंट कहाणी नाविल कहाणीकार ताही आहे त उनजो नाविल जेको आहे साम्हूं आयो आहे जेको न रुॻो सिंधी समाज सिंधी सियासत ऐं उनखां सवाइ सिंधी माण्हूअ जी जेकी सकाफ़ती ऐं उन जेकी रूहानी कशमकश आहे अंदरूनी उनखे सरियलिस्टिक एब्स्ट्रैक्ट मैजिकल रियलिज़म ऐं उन सां गॾु हुन वटि जेको नओं आर्ट आहे जेको घटि माण्हू एक्सप्लोर करे सघिया आहिनि जेको रसूल मेमण वटि आहे उहो इहो आहे त हू मौजूदु पाण नाहे सभु माण्हू मौजूदु करे थो वञे जेको सॼे माण्हू जेको किरदार आहिनि उनमें पाण जुदा थी थो वञे जेको असां वटि तमामु ॾुखियो आर्ट आहे हू उहो करे छॾियो आहे त बुनियाद असांजे जेके नाविल आहिनि जो जेको मौज़ू हो उहो इहो रहियो पर उन में हिकिड़ो जेको फैक्टर आहे जंहिंमें असांजा जेके हुज़ूर आला आहिनि उन्हनि जो जेको प्रेशर हो उन ख़ौफ़ में असांजो माण्हू वरितल हो या उहो ख़ुदि पाण ख़ौफ़ में आहे जंहिंखे पाण इस्टेब्लिशमेंट जो नालो ॾींदा आहियूं या कुझु उहे ख़ुदि ख़ौफ़ में हुआ असांजे सिंधी अदब जो हिकिड़ो उन्हनि ते बि ख़ौफ़ हुयो सिंधी अदब ते बि उन्हनि जो ख़ौफ़ हावी रहियो आहे त उहे सम्झंदा रहिया आहिनि त हीउ जेको सिंधी अदब आहे जेको तव्हां बिटवीन द लाइन सिंधी अदब जी कहाणी नाविल या शाइरी में शइ ॾिसंदा उहे सम्झंदा शायदि हीअ टिल्टेड आहिनि हिंदुस्तान खे एड्रेस था कनि असां वरी हिन ख़ौफ़ में हो त असांखे ख़ुदि हिंदुस्तान अधु खाई वियो आहे सिंधी माण्हू हितां जा ख़ुदि हिंदुस्तान जो हिसो बि खाई वियो असां हुन पासे में ख़ौफ़ में वरितल हू असांजे पासे खां ख़ौफ़ इन करे जेको असांजो इहो मौज़ू आहे हिकिड़ो होॾे नास्टैल्जिया वारियो ऐं हिते असांजो जेको काइनाती हवाले सां या इन ख़िते जे हवाले सां जेको लिखिजंदड़ अदब जो मौज़ू बणाइण थो चाहे उन में असां कंफ्यूज़ थी था वञूं सो ही सिंधी नाविल जी थोरी इर्तिका जी कहाणी हुई